खुशखबरी अल मखदूम गो ट्रांसपोर्ट कंपनी तरफा प्राले शहरन जे लाइ उस पास वापारन जे लाइ खुशखबरी हिते हर क़िस्म जे अंबनि जी ख़रीद फ़रोख्त कई वेंदी आहे। आल पाकिस्तान कार्गो सर्विस चालू कई वई आहे। अॾा मैनेजर ज़ाहिद अहमद सोलंकी, जावेद अहमद सोलंकी, नज़ीर अहमद सोलंकी वॉइस ऑफ प्राले सां ॻाल्हाईंदे चयो त लंगड़ो आहे, सिंगड़ी आहे, चोरसो आहे, उनजी ख़रीदारी शुरू कई वई आहे। सभिनी दोस्तनि खे इहो इतलाह थो कजे त पंहिंजो जेको को माल असांखे ॾियणो चाहे थो या कंहिंखे गाॾी थी खपे आल पाकिस्तान सर्विस आहे असांजी हिते, ऐं जेको आहे थो हिते रायत सोलंकी वेंदो आहे हिते अञा मैनेजर आहे, उन सां राब्तो कयो। कॉन्टेक्ट नंबर तव्हांखे असां ॾियूं था पिया पंहिंजा। ऐं अंब जे लाइ जेको आहे थो जीअं त पूरे इलाइक़े वासियुनि खे ख़बर आहे त असांजो हिते एक्सपोर्ट जो कमु हूंदो आहे, ठीकु ठाक एजेंटशिप असांजी। उन्हनि में कहिड़ी कहिड़ी एजेंसियूं तव्हां जेको एजेंसियूं तव्हां ख़रीद करे सघो था एक्सपोर्ट जे तौर ते, कार्गो सर्विस तौर ते? कार्गो सर्विस त जीअं आहे पंहिंजी मंडियुनि खे जीअं सप्लाई ॾिनो असां गाॾियुनि जी आल पाकिस्तान जेतिरी बि मंडियूं आहिनि पाकिस्तान जूं, जेको जाॾे माल मोकिलणु चाहे उनखे उन मार्केट जी उन शहर जी गाॾी मिली सघनि थियूं असां वटां ॿ रिआयत। ऐं जेको अंब जे हवाले सां ख़रीदारी आहे हिन वक़्तु सीज़न हले पई लंगड़े जी बि ऐं सिंधड़ी बि गॾु हले पियो, उन सां गॾु उनजी ख़रीदारी हले पई। उन बारदाने जो तव्हां हिसाब किताब कया, बारदानो बि तव्हां ॾेई सघो था आबादगार खे? हा, बारदानो जे करे फ़र्क़ु पियो हैदराबाद मंडीअ में कंहिं दोस्त मोकिलनि था लंगड़ो वग़ैरह हिन वक़्तु जेका सीज़न आहे त उन लाइ गोदा हिते जेके हलनि था उहे गोदा असां वटि मौजूदु आहिनि। बाक़ी ॿियो बारदानो त ॿियनि मंडियुनि जे लाइ त उहो ॿाहिरि आहे मुल्कनि में वञे पियो। असां मक़सदु ग्राहक ताईं पहुचाईंदो एजेंटशिप आहे असांजी, असां ग्राहक ताईं पहुचाईंदा अॻिते एक्सपोर्ट कुझु तो आबादगारनि जे भई हूंदा आहिनि वीचार हूंदा आहिनि त असां पंहिंजो अंब जेको आहे सो कार्गो सर्विस करायूं था, हर शइ कयूं था, पैसा नथा मिलनि, तव्हांजी उन जे बारे में कहिड़ी सहूलियत आहे? असांजी फुल सहूलियत आहे, अहिड़ी का बि शिकायत कॾहिं बि हिते अल मखदूम गुड्स ट्रांसपोर्ट ते कॾहिं बि न आई आहे ऐं न वरी इंशाल्लाह ईंदी। जेको अल मखदूम गुड्स ट्रांसपोर्ट जे हथ ते कहिड़ी बि मंडी में माल मोकिलंदो पंहिंजो हितां बि वॾा मैनेजर हिते पाकिस्तान जे तमामु शहरनि लाइ ट्रक, 35 मज़दा, कार्गो गाॾी, 10 व्हीलर 24 कलाक 12 किराए ते दस्तियाब आहिनि। असां तमामु इलाइक़े वासियुनि खे इतला था कयूं त बराए महिरबानी हिन सहूलियत मां जल्द अज जल्द फ़ाइदो वठो ऐं का बि शिकायत हुजे बराए महिरबानी करे अची करे अॾे ते पंहिंजी शिकायत। कॉन्टेक्ट नंबर तव्हांजो छा आहे? 0300 4174 025 0344 783 867। तव्हां हिते कहिड़ी सहूलियत ॾेई सघो था वापारनि ताजरनि खे? जीअं त कंहिं बि अगरि भाउ खे का तकलीफ़ आहे बारदाने जे हिसाब सां